Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. जहांगीर तरीन जे हामी ग्रुप जे वफ़द तरफ़ां पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बोज़दार सां मुलाक़ात। वफ़द में सईद अकबर, नौमान लंगड़ियाल, ओन चौधरी, अजमल चीमा ऐं ॿिया शामिल। ज़रियनि मूजिब मुलाक़ात दौरान वफ़द तरफ़ां पंजाब जे वॾे वज़ीर आॾो हुकूमती कार्रवायुनि ख़िलाफ़ ख़दशनि जो इज़हार। उस्मान बोज़दार खे ग्रुप जे मेंबर्स ख़िलाफ़ कार्रवायुनि बाबति आगाही। नैब 23 सालनि खां करप्शन ऐं बदउनवानी ख़िलाफ़ कमु करे रहियो आहे, पर कामयाब न थियो आहे। नाकामी जो असुलु कारण नंढनि माण्हुनि खे पकड़णु आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त जेसिताईं ताक़तवर खे क़ानून जे ताबे न आणिबो तेसिताईं करप्शन जो ख़ात्मो ऐं क़ानून जी हुकुमरानी मुमकिन नाहे। चीन ॿुधायो आहे त वॾनि चोरनि जे गिरफ़्त में अचण सां ई करप्शन ख़तमु थींदी आहे। पाकिस्तान खे चीन मां सबक़ सिखणो पवंदो। कराची में चीन जे सहकार सां मुल्क जो सभ खां वॾो न्यूक्लियर पावर प्लांट तयारु। इस्लामाबाद में तक़रीब दौरान वज़ीर आज़म इमरान ख़ान कराची न्यूक्लियर पावर प्लांट यूनिट 2 जो इफ़्तिताह करे छॾियो। प्लांट जे यूनिट 2 मां रोज़ानो 1100 मेगावाट बिजली पैदा थींदी। कराची वासियुनि लाइ 500 मेगावाट बिजली के इलेक्ट्रिक खे मुहैया कई वेंदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त असांजे दिलनि में इहा ॻाल्हि वेही वई आहे त चीन हर ॾुखे वक़्त में मदद करे थो। प्लांट सां नौजवाननि खे फ़नी तरबियत हासिल करण में मदद मिलंदी। ग्लोबल वार्मिंग में अहिड़ो मनसूबो कंहिं नेमत खां घटि न आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं वर्ल्ड बैंक जे कंट्री डायरेक्टर जी गॾियल सदारत हेठि इजलास दौरान सिंध ह्यूमन कैपिटल प्रोजेक्ट जो जाइज़ो। इजलास खे ब्रीफिंग में ॿुधायो वियो आहे त मनसूबे जो मक़सदु सिहत जी सहूलियतुनि खे वधीक बहितर बणाइणु आहे। मनसूबे लाइ मख़सूस कयल $400 मिलियन मां 8 सैकड़ो वर्ल्ड बैंक ऐं 15 सैकड़ो सिंध सरकार तरफ़ां अदायगी कई वेंदी। वॾे वज़ीर चयो आहे त प्रोजेक्ट में सिहत, ॿारनि खे इब्तिदाई तालीम, स्किल डेवलपमेंट ऐं औरतुनि जी मुआशी बहितरीअ जा मनसूबा शामिल आहिनि। मनसूबे लाइ 30 ज़िलनि में 271 यूसीज़ जी चूंड कई वई आहे। पहिरें साल दौरान थर, ठट्टो, सिजावल, जामशुरो ऐं कंबर शहदादकोट में मनसूबनि ते कमु कयो वेंदो। न्यू कराची में क़त्ल कारहं जी तहमत मढ़े क़त्ल कयल काज़ी अहमद वासी नौजवान कुर्बान रिंद जी ससु बचाई रिंद जो बि तशद्दुद थियल लाश हथ। पुलिस मूजिब खमीसो ॻोठ जे क़ब्रिस्तान मां औरत जो तशद्दुद थियल लाश हथ आयो। वाक़े बाद जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। खुराक खाते जे सूबाई वज़ीर हरीराम किशोरी लाल दिल जो दौरो पवण सबबि इस्पताल मुंतकिल। सूबाई वज़ीर सिंध सेक्रेटेरिएट में ऑफिस अंदरि वेठो हो त ओचितो दिल जो दौरो पियो। फौरी तौर एम्बुलेंस घुराए खेसि NICVD मुंतकिल कयो वियो। PhD होल्डर सरकारी ऑफिसर्स लाइ सुठी ख़बर। हाणे हर PhD होल्डर ऑफिसर के माहवार 25,000 रुपया अलाउंस मिलंदो।
सिंध हाई कोर्ट डॉक्टर लियाकत अली अबरो की दरख्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। चीफ सेक्रेटरी के 15 ॾींहनि में समरी CM हाउस मोकिलण जो हुकुम। सिंध हुकूमत जे वकील आगाही ॾिनी त यूनिवर्सिटीअ में PhD होल्डर्स के 25 ऐं ॿियनि सरकारी ऑफिसर्स के 10,000 रुपया माहवार अलाउंस ॾिनो पियो वञे। अदालत सिंध हुकूमत के समूरनि PhD होल्डर सरकारी ऑफिसर्स के हिक जेतिरो अलाउंस ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। यारहं ॾींहनि जे हमलनि ऐं रतोछाण बाद इसराइल ऐं हमास में जंगबंदी थी वई। हमास कामयाबी जो ऐलान करे छॾियो। गज़ा में हज़ारे माण्हुनि जो जशन। इसराइली मीडिया दावा कई आहे त इसराइल अमेरिकी दबाउ सबबि जंगबंदीअ जो फ़ैसिलो कयो। 11 ॾींहनि दौरान इसराइली हमलनि में 232 फ़लस्तीनी शहीद ऐं 1900 खां वधीक ज़ख़्मी थिया। हमास जे हमलनि में 11 इसराइली शहरी बि मारिजी विया। पाकिस्तान तरफ़ां इसराइल ऐं हमास में जंगबंदीअ जे ऐलान जी आजियां। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जंगबंदी मुस्लिम उम्मत जी सिफ़ारिशी कोशिशुनि जो समर करार ॾेई छॾियो। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल ऐं अमेरिकी सदर पारां बि जंगबंदीअ जी आजियां। फ़लस्तीन में इसराइली जारियत ख़िलाफ़ पाकिस्तान में अॼु यौम फ़लस्तीन मल्हायो पियो वञे। सखर, कशमोर, कंबर, लाड़काणो, मीरो खान, नसीराबाद, गाजी ख्वावर, झुडो समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलीज़। इस्लामाबाद में गॾियल क़ौमुनि जे ऑफिस ताईं मार्च कयो वेंदो। सिंध हाई कोर्ट DC सखर के हटाइण जो ॿीहर हुकुम जारी करे छॾियो। सखर सर्किट बेंच रिमार्क्स ॾिना त चीफ सेक्रेटरी अदालती हुकूमती अमल छो नाहे करायो। छा चीफ सेक्रेटरी के पतो नाहे त DC सखर उहिदे जे लाइक़ नाहे? छो न चीफ सेक्रेटरी ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई कई वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उरड़ी जा कलूर जारी। मीरपुर बुरलो जे ॻोठ अब्दुल हमीद बुरलो में 3 सालनि जे जिनसार बुरलो उरड़ीअ विघे दम ॾेई छॾियो। तंगवाणी में बि वधीक हिकु ॿारलो उरड़ीअ विघे फ़ौत थी वियो। 2 सालनि जो आमिर लाशारी जे फ़ौत थियण ते घर में कोहराम बरपा। ॻोठ सादिक खोसो में 1 महीने अंदरि उरड़ी विघे फ़ौत थियल ॿारनि जो अंगु 11 थी वियो। ॿारनि जे वारसनि ऐं इलाइक़े वासियुनि ॾाहियो आहे त उरड़ी जी वबा तेज़ीअ सां ॿारनि खे वकोड़े रही आहे, पर सिहत खाते तहरुक नाहे वरितो। पंजाब के शहर डेरा गाज़ी खान में मजदूरी सांगे वयल भिरिया रोड वासी नौजवान 2 सालन खां गुम। भिरिया रोड के ॻोठ नूर मोहम्मद धौरो वासी मोहम्मद आकिल की गोला लाइ पुलिस कख बनी बीणो न कयो। नौजवान के घर में कोहराम मतल। नौजवान के वारिसनि आला इख्तियारनि खां गोला में मदद जो मुतालबो कंदे चयो आहे त मोहम्मद आकिल 2 साल अॻु डेरा गाज़ी खान में मजदूरी सांगे वियो हो। नौजवान पुरस्कार नमूने गुम थी वियो। पुलिस गोला में मदद न पई करे। जामशोरो ज़िले में मंशियात वधंदड़ आज़ार ख़िलाफ़ STP के सॾ ते मांझंद में एहतजाजी रैली में मुख़्तलिफ़ सियासी समाजी पार्टीज़ जा अॻवान ऐं शहरी वॾे अंग में शरीक। अॻवाननि चयो आहे त पुलिस जी सरपरस्तीअ में मंशियात जो कारोबार हली रहियो आहे। नोटिस वठी नौजवान नसुल खे तबाह थियण खां बचायो वञे। रानीपुर में डॉक्टर नज़ीर खोखर ते हमले खिलाफ सिविल सोसाइटी सरापा एहतजाज बणियल। सिविल सोसाइटी जा नुमाइंदा टोल प्लाज़ा ते धरणो हणी वेही रहा। धरणे सबब रोड के बिन्हीं पासन खां केतिरियूं गाड़ियूं बीहजी वयूं। पुलिस खिलाफ नारेबाज़ी। मुजाहिरीन तरफां डॉक्टर नज़ीर खोखर ते हमले में मुलविस जवाबदारनि खे फौरी गिरफ़्तार करण जो मुतालबो।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन,